अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सियासी सूरत हाल जे हवाले सां। वाज़े रहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे लाइ हिन वक़्तु केसनि में जंहिं तरह जा फ़ैसिला अची रहिया आहिनि, जंहिं तरह जूं दुबई में सियासी हवाले सां मुलाक़ातनि जो सिलसिलो जारी रहियो ऐं चयो थो वञे त ईंदड़ कुझु ॾींहंनि में वरी कुझु मुलाक़ातूं थींदियूं, जंहिंमें निगरान सेटअप ईंदड़ चूंडुनि ऐं चूंडुनि खां पोइ हुकूमत ठाहिण वारे समूरे मामले ते ॻाल्हि ॿोल कई पई वञे। हिन हवाले सां वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु में दुबई में अहम सियासी अॻवाननि पीपुल्स पार्टी जे अॻूणे सदर पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़ ऐं मरियम नवाज़ समेत अहम अॻवाननि जूं जेके मुलाक़ातूं थियूं, उहो नतीजो कुझु ॾींहंनि में साम्हूं अचणु शुरू थी वेंदो। हिन हवाले सां जेकॾहिं अदालतनि जे फ़ैसिलनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त इंतिहाई अहम एहतसाब अदालत जो जेको फ़ैसिलो आहे नवाज़ शरीफ़ जे हवाले सां प्लाट अलाटमेंट रेफरेंस में नवाज़ शरीफ़ खे बेॾोही क़रार ॾिनो वियो आहे। अदालत पारां ॾिनल फ़ैसिले में चयो वियो त इन ॻाल्हि में को शक नाहे त नवाज़ शरीफ़ जे सियासी कैरियर खे ख़तमु करण जे लाइ उनखे सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो ऐं नवाज़ शरीफ़ खे सियासत खां अलॻि करण जे लाइ इन तरह जो फ़ैसिलो ॾिनो वियो। इन समूरी सूरत हाल ते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ मूंखे सीनियर सियासी तजनिगार शाहीन कुरैशी साहब ज्वाइन किया हुआ। शाहीन साहब वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। शाहीन साहब, क्या कहिएगा, आज एहतसाब अदालत की जानिब से प्लाट अलाटमेंट रेफरेंस में जो नवाज शरीफ की बरियत के हवाले से जो फैसला आया है, बड़ा वाज़े तौर उसमें कहा गया है कि नवाज शरीफ के सियासी कैरियर को ख़त्म करने के लिए, उनको सियासी तौर पर इंतकाम का निशाना बनाने के लिए इस तरह का जो फैसला किया गया, जिसमें आज उनको एहतसाब अदालत की जानिब से बरी किया गया। तो केस है, इसके अंदर भी ये तो आप सारी दुनिया को मालूम हो चुका है कि पीटीआई की साबका हुकूमत में जो है नैब को किस तरह इस्तेमाल किया गया और चेयरमैन नैब जो है जस्टिस जावेद इकबाल के ऊपर ये एक बहुत बड़ा धब्बा है कि उनके जो केसेस थे, उनकी जो वीडियोस थी, उसकी बुनियाद पर वहाँ पर ये बात आती है कि साबिक चेयरमैन पीटीआई ने उन्हें वजीर आजम हाउस में रखा और ये उनका आर्म ट्विस्टिंग करके जेर दबाव लाकर और इंतकाम का निशाना बनाया गया। तो ये तो उनका माजी है, लेकिन एक अखबारी ग्रुप के सरबराह को जो है अरेस्ट करने के बाद ये केस जो है, जब ये सेहत के हवाले से या जिस तरह भी ये बाहर जा चुके थे गुज़िश्ता दौर में तो इलाज की गरज से, तो उसके बाद उन पे भी ये केस कर दिया गया। उनकी प्रॉपर्टी वगैरह जो है इस तरह का उसको कस्टडी में जो भी करते हैं वो ले लिया गया था। लेकिन वो केस में जो वो अखबारी ग्रुप के थे मीर शकील उर रहमान, वो बाइज्जत बरी हो गए थे इन्हीं के दौर में, साबका चेयरमैन पीटीआई के दौरे हुकूमत में ही। तो उसके बाद ये तय था कि भाई ये जो इल्जामात थे वो उसी वक्त वो जब बाइज्जत बरी हो गए थे तो ये उनकी गैर मौजूदगी में ये पर्चा बनाकर और इस तरह चलाया गया। तो ये एक इसमें दो बातें पता चलती हैं। एक तो ये कि मुखालिफिन को जो है इंतकामी कार्रवाई का निशाना बनाना जो है पीटीआई की जो है 44 महीने की हुकूमत का खासा रहा। और उसके अलावा जो है नैब जो है एक पॉलिटिकल इंजीनियरिंग का इदारा रहा और इसके अंदर सियासी जोड़ तोड़ होती है। और ये इससे पहले नवाज शरीफ ने एहतसाब ब्यूरो सेनेटर सैफुर रहमान के अंडर बनवा कर बीबी शहीद और आसिफ जरदारी को जो है सियासी इंतकाम का निशाना बनाया था और उसमें 8-10 साल जो है वो अंदर रहे आसिफ अली जरदारी। उसके बाद आमिर मुशर्रफ ने जो है इनको जो है नैब के जरिए कंट्रोल किया और तमाम सियासतदानों को जो है इस सियासी इंजीनियरिंग के जरिए किंग्स पार्टियां बनाई और जो जो वफादारियां बदलता गया वो ड्राई क्लीन हो जाता है। जो वफादारी सियासी वफादारी ना बदले वो जो है अजाब भुगतता रहता है और एक से दूसरी अदालत में जाता रहता है। लेकिन कहने की बात तो यह है कि आज भी ये जो अदम एतमाद के बाद मुत्तहिदा हुकूमत आई भी है, इत्तेहादी हुकूमत आई भी है, इन्होंने नैब के बारे में जिस तरह के भी फैसले किए हैं वो बड़े अनसिस्टमेटिक हैं कि कभी जो है उसके अंदर 14 दिन का रिमांड हो जाता है, फिर 30 दिन का हो जाता है। इसको पार्लियामेंट के अंदर लाने की ज़रूरत थी और इसके अंदर आईनी और कानूनी माहिरीन को बिठाकर एक बार
हल कर देने की ज़रूरत है ताकि पॉलिटिकल इंजीनियरिंग ना हो सके। वैसे तो पॉलिटिकल इंजीनियरिंग पे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान भी मुतअद्दिद केसेस में कह चुकी हैं कि ये जो है नैब का इदारा पॉलिटिकल इंजीनियरिंग में इस्तेमाल हुआ है, जिसमें जस्टिस बाकिर का फैसला बड़ा मशहूर है। लेकिन यह है कि खुद जो है पाकिस्तान की बदकिस्मती है कि सुप्रीम कोर्ट खुद एक तकसीम और सियासी खलफशार का शिकार है कि वहाँ पर भी जो है बेंचों के अंदर आपसी न इत्तेहाद है, खींचातानी नजर आती है। और आज केस जो है जमा कराया जी। जाता है, आज लग जाता है, सीनियर मोस्ट जजेस से मशवरा नहीं होता, वो एतराज़ात पब्लिक में कर रहे हैं, वो अपने एतराज़ात के नोट्स कर रहे हैं। तो जहाँ पर इंसाफ की हालत ये हो कि सुप्रीम कोर्टों से लेके हाई कोर्टों तक ये तरीक़ाकार हो और बाकी रियासती सतह पर नैब जैसे इदारे जो हैं लोगों के बाजू मरोड़ने के लिए और उनकी सियासी जो है इंजीनियरिंग के लिए बनाए जाएं, तो ये चीज़ें होती रही हैं। लेकिन इसमें बदकिस्मती है कि मुस्लिम लीग नून और 3 दफ़ा के वज़ीर आज़म नवाज शरीफ का जो केस आज ख़त्म हुआ है, वज़ीर आज़म जब ये थे पहली बार, इन्होंने खुद जो है अपने मुखालिफ बेनज़ीर भुट्टो शहीद और जो है आसिफ अली जरदारी के खिलाफ एहतसाब ब्यूरो बनाकर उनको इंतकाम का निशाना बनाया ठीक। था। शाहीन साहब फरमाइएगा, आज जो फैसला हो गया, अब जो इस वक्त मुल्क का जो सियासी तस्वीर नजर आ रही है हमें, उसमें नजर आ रहा है कि मौजूदा सूरत हाल में पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट के बहुत ज्यादा करीब है। नून लीग भी शहबाज शरीफ के हवाले से बात की जाए तो बड़े फेवरेट नजर आते हैं। आपने देखा कि ईद के दिन वजीर आजम शहबाज शरीफ आर्मी चीफ के साथ, फौजी जवानों के साथ जिस तरह उन्होंने दिन गुजारा और जिस तरह IMF के साथ मामला तय पा गए, जिसके लिए आज भी उन्होंने बड़ा जो है वो जिक्र किया कि मुल्क को डिफॉल्ट होने से जो है, इन सारी कोशिशों से मुल्क के डिफॉल्ट होने का खतरा जो है वो खत्म हो गया। तो आप समझ रहे हैं कि इन फ्यूचर और मौजूदा सिनारियो में जो मुलाकातें वगैरह हो रही हैं उसमें पीपल्स पार्टी और नून लीग जो है इन फ्यूचर हमें नजर भी आ रही हैं। इलेक्शन के बाद भी निगरान सेटअप भी ज़ाहिर है, उसमें भी सलाह मशवरे हो रहे हैं। तो आप समझ रहे हैं कि अब ये सियासी पार्टियां इतना तजर्बा हासिल कर चुकी हैं कि माजी से कुछ सीख सके। जी, मतलब बात आपकी ठीक है कि जिस तरह के हालात पाकिस्तान देख चुका है और इस्टेब्लिशमेंट्स मुख्तलिफ किस्म की पाकिस्तान के जो है 75 सालों के अंदर जिस तरह मुदाखलत करती रही हैं, तो हमारा सियासी इंस्टीट्यूशन, पार्लियामेंट, अदालतें और जमहूरी निज़ाम कतई मजबूत नहीं हो सका। तो लिहाजा इस तरह की जोड़ तोड़ और इस तरह की गैर जमहूरी सियासत होती रहती है, जिसके अंदर ज़्यादातर सियासी जमातें जो हैं वो इस्टेब्लिशमेंट को, फौजी जर्नैलों को और दीगर लोगों को खुश करने की कोशिशें करती हैं। लेकिन बहुत सारे मसाइल अभी भी हल तलब हैं कि एक तरफ जो है मरियम नवाज ये कह रही हैं कि चौथी दफ़ा वज़ीर आज़म बनाएंगे नवाज शरीफ को, और यही इसहाक डार कह रहे हैं। लेकिन जो शहबाज शरीफ हैं प्राइम मिनिस्टर, वो जो हैं पींगे ज़्यादा बढ़ाते हैं हमेशा इस्टेब्लिशमेंट से। वैसे तो उनका तरीका कार ही यही है। लेकिन पाकिस्तान का जो सियासी मंजरनामा है जी, जो कैनवस है, उसके ऊपर एक चीज हकीकत है कि इतने हालात दिगरगुम हैं, इक्तसादी बदहाली है, कौम डिवाइडेड है और कोई ऐसे माशी इंडिकेटर नहीं है जिसके अंदर आप अपने अखराजात को कैसे कंट्रोल करें और ज़राए आमदनी बढ़ाएं कि आपका इन्हिसार जो है कर्जों पे ना रहे, और कौन सा ऐसा माशी मॉडल लेके आएंगे कि इस माशरे में इस्तेहकाम पैदा हो। तो ये एक हकीकत है कि जिसका इजहार पाकिस्तान पीपल्स पार्टी भी करती है, नून लीग भी करती है और दीगर भी करते हैं कि कोई ऐसी सियासी पार्टी नहीं है जो अकेले मुल्क के मामलात जो बहुत ही मुश्किल हैं उनको हल कर पाए। अगर ये IMF का मामला अगर हल भी हो गया है तो आगे हमने कर्जों की अदायगियां भी करनी है और भी बहुत सारी मुश्किलात हमारे जिम्मे हैं। ये आर्जी रिलीफ जरूर मिला है, लेकिन कहने का मकसद ये है कि ये अगर नेक नियति से अवाम दोस्त पॉलिसियां बनाकर और जो है स्ट्रक्चरल चेंजेस लाएं, जिसके अंदर जो है मैं आसिफ अली जरदारी के उस नुक्ता नज़र से मुत्तफिक हूँ कि जो वो लाहौर में आकर 2 बार इजलास कर चुके हैं। एक उन्होंने यहाँ के चैम्बर ऑफ कॉमर्स के अंदर जो है उस बरादरी से
बराह रास्त राब्ता किया, जो बुनियादी तौर पर या तारीखी तौर पर कहा जाता है कि नवाज शरीफ की कॉन्स्टिट्यूएंसी है, सनतकार तबका, ताजिर बरादरी। तो दूसरी बार उन्होंने एप्टमा के लोगों से जब बात की तो उस पर उन्होंने बरमला ये कहा कि जब तक हम जो है 50 साल की कोई पॉलिसी नहीं बनेगी और उसके ऊपर तमाम पार्टियां मुत्तफिक नहीं होंगी और इक्तसादी मॉडल सामने नहीं आएगा, तो 4 साल 5 साल हुकूमत जो आती है उसके अंदर वो 4 साल जो है संभालते रहते हैं, आखिरी साल इलेक्शन का होता है, तो कोई कंसिस्टेंसी नहीं होती, कोई मुस्तकिल पॉलिसी नहीं होती। तो इस तरह से मुल्क के माशी और जो है सियासी मसाइल का हल पेश नहीं किया जा सकता। और यही बातें जो हैं हम समझते हैं कि पाकिस्तान के लिए बुनियादी हैसियत की हामिल हैं कि पूरी आलमी सतह के ऊपर इक्तसादी बदहालियां जो हैं और वसाइल की कमियों के मामलात चल रहे हैं, तो पाकिस्तान जिसकी मकरूज मईशत है वो कैसे आगे बढ़ सकेगा जब तक कि यहाँ पर कौमी सतह पर तमाम जो है संजीदा तबके मिलजुल कर जो है मुल्क की इक्तसादियात को ऐसा नहीं कर सकते कि वहाँ पर कोई सस्टेनेबल और ये या ऐसी गैर यकीनी की कैफियत। देखिए, पानी का बहरान होना है, ग्लोबल वार्मिंग है, एक जो है बारिश का स्पेल हो जाता है, फसलें तबाह हो जाती हैं, तो इतने ज्यादा चैलेंजेस हैं और क्रॉप जो है उनकी जो है कीमतें हैं और खाने पीने की अशिया की कीमतों के लाले पड़ गए हैं। ज़रई मुल्क होने के बावजूद हम जो है खाने पीने की चीजें मंगवाते हैं, तेल इंपोर्ट करते हैं। तो कहने का मकसद है कि इस तरह नहीं गुजारा होगा, अब कोई संजीदा इक्तसादी पॉलिसीज बनानी पड़ेंगी और उसके अंदर सियासतदानों के को भी इकट्ठा होना पड़ेगा और इस्टेब्लिशमेंट वगैरह को और तमाम इदारों को अपने अपने दायरा। शाहीन साहब, इस्टेब्लिशमेंट के हवाले से, शाहीन साहब माफ कीजिएगा आपको इंटरप्ट कर रही हूँ, आखिरी सवाल आपसे। इस्टेब्लिशमेंट के हवाले से तो आप देखेंगे जो एपेक्स कमेटी बनी है, जो सरमायादारों को तहफ़्फ़ुज़ फराहम करने के हवाले से, बिजनेस लाने के हवाले से, और जो शहबाज शरीफ साहब कह चुके हैं कि इसमें आर्मी चीफ का बड़ा कलीदी किरदार रहा है, तो आप समझ रहे हैं कि मीसाक़ मईशत पे भी जरदारी साहब का बड़ा जोर रहा है। तो आप समझ रहे हैं, मेरा एग्जैक्टली सवाल आपसे यही था कि आप समझ रहे हैं कि मीसाक़ एक जमहूरियत जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहबा ने किया था, लेकिन उसके बाद जो हुआ वो सबको पता है, तो आप अब जो मीसाक़ जमहूरियत और मीसाक़ मईशत होगा उसमें दोनों पार्टियां जो है वो खड़ी रहेंगी? देखिए, मीसाक़ मईशत की जरूरत इस तरह है कि उसमें ये याद रखना चाहिए कि मीसाक़ जमहूरियत में मुस्लिम लीग नून ने 2 दफा बेवफाई की और जब बीबी शहीद के बाद हुकूमत बनी तो यही वजीर खजाना थे डार साहब, यही जो है साद रफीक थे, यही आसन इकबाल थे, यही ख्वाजा आसिफ थे, लेकिन जनरल कियानी के कहने पर और ये निकल गए। तो इस तरह से कई धचके हुए हैं, लेकिन मैं कहता हूं कि चलो माजी गुजर भी गया, तो मीसाक़ मईशत जो है वो करने की इस तरह से जरूरत है कि जिसमें सबको इंगेज किया जाए। इस वक्त हुकूमती सतह पे अच्छा इक़दाम है कि आर्मी चीफ को भी जो है उसमें जो है इकोनॉमिक रिकवरी के वन विंडो ऑपरेशन में शामिल किया गया है, क्योंकि जब तक तहफ़्फ़ुज़ नहीं होगा मिनरल और इस तरह की चीजों में दूर दराज में फॉरेन इन्वेस्टमेंट नहीं आएगी कि जब तक आप सिक्योरिटी प्रोवाइड नहीं करेंगे। उसके लिए मुसल्लह फ़ौज की तरफ से एक बड़ा अच्छा किरदार अदा किया गया है, लेकिन मैं ये समझता हूँ कि मीसाक़ मईशत जो है वो एक बड़े लेवल पे होनी चाहिए और ये काफी नहीं है कि हर सूबे का वजीर आला, क्योंकि मौजूदा जो इकोनॉमिक रिकवरी प्लान है उसमें सिंध की तरफ से, बलूचिस्तान की तरफ से तो वो आए हैं, वजीर आला है, वज़राए आला आए हैं और बाकी जो है वफाकी वजीर आए हैं। तो मैं ये समझता हूँ कि उसमें सियासी पार्टियों की भरपूर शमूलियत की कमी महसूस की जा रही है और इसको असर नौ जो है हुकूमत आने के बाद बनाना चाहिए। लेकिन मैं आपके इस जो है प्रोग्राम की वसातत से एक फायदा उठाना चाहूंगा कि इस वक्त ये सारा कुछ इलेक्शन की गहमा गहमी, आपने दुबई का भी जिक्र किया, मुलाकातों का भी, निगरान हुकूमतों का भी, लेकिन अगर आप ये गौर करें कि आज जो यूरोपीय यूनियन के इलेक्शन ऑब्जर्वर मिशन ने ये कहा है कि 3 माह पहले दावतनामा उनको मिलता है कि इलेक्शन की कवरेज को चेक करें और मिशन भेजें अपना, तो हमें लगता है कि हम अपने बंदे नहीं भेज सकेंगे, क्योंकि हमें यकीन नहीं है कि ये जो है इलेक्शन जो है 2023 में हो रहा है कि नहीं हो रहा है। तो इस तरह की गैर यकीनी को भी जो है इस हुकूमत को, जाने वाली हुकूमत को, जिसके पास 41 दिन रह गए हैं
ये क्लियर करना चाहिए, क्योंकि वजीर खारजा जो आलमी सतह पे तन्हाई ख़त्म कर रहे हैं यूरोपीय यूनियन में, जहाँ GSP भी अंडर कंसिडरेशन आएगी, इस तरह के जो है इंडिकेशन नहीं जाने चाहिए। क्लियर होना चाहिए कि इलेक्शन कब हो रहा है और उसके हवाले से जो है ना इकदाम होने चाहिए ठीक। और पॉलिसी साजी, ताकि आइंदा हुकूमत आके जो भी आए और इंतखाबात जो हैं वो बिल्कुल गैर जानिबदाराना होने चाहिए। बहुत शुक्रिया शाहीन साहब, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए हमें प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, सीनियर सियासी दर्जनिगार शाहीन कुरैशी साहब सां गॾु उनजो चवणु हो त मीसा खे मईशत जी तमामु घणी ज़रूरत आहे। इन हवाले सां उनजो चवणु हो त इनखे वॾे लेवल ते थियणु घुरिजे त जीअं इन जा देर पा नतीजा साम्हूं अची सघनि। सियासी हवाले सां उन्हनि जो चवणु हो त फेयर चूंडूं थियणु घुरिजनि त जीअं शक शुबे जी या बाद में इल्ज़ामनि जी का गुंजाइश न रहे, छो त गैर यकीनी वारी जेका सूरत हाल आहे उहा जमहूरियत जे ज़रिए ऐं जमहूरी प्रोसेस जे ज़रिए ख़त्म करे सघे थी। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॻाल्हि कंदासीं औरतुनि जे इशूज़ जे हवाले सां। इन ॻाल्हि में को बि शक न आहे त समूरी सिंध में जंहिं तरह औरतुनि ते तशदुद, औरतुनि जे हवाले सां जेको क्राइम थिए थो, उन्हनि जो जंहिं तरीक़े सां क़त्ल थिए थो इल्ज़ाम लॻी करे, या मुख़्तलिफ़ जेके औरतुनि जे हवाले सां वाक़िया थियनि था, इहे काफ़ी हद ताईं रिपोर्ट थियनि था। ऐं केतिरा ई अहिड़ा वाक़िया आहिनि जेके हिरासमेंट जे हवाले सां बि रिपोर्ट नथा थियनि, उन्हनि जो को तदारुक नथो थिए। जेकॾहिं रिपोर्ट थियनि था त उन ते जांच कमेटियूं वेहनि थियूं, कमेटियूं ठहनि थियूं। उन खां पोइ कमेटियुनि जा जेके फ़ैसिला हुजनि था उन में इंसाफ़ जूं घुरिजूं असांखे पूरियूं थींदे नज़र नथियूं अचनि, जंहिंजे करे कराची खां कश्मीर ताईं, वॾनि शहरनि खां वठी नंढनि शहरनि ताईं समूरी सिंध में औरतुनि सां ज़्यादती, ज़ुल्म ऐं हिरासमेंट जा जेके वाक़िया आहिनि उहे खुलियल तरीक़े सां थियनि था। इन ॻाल्हि में को बि वधा न आहे त सिंध जे वॾनि शहरनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, लाड़काणो ऐं ख़ासि करे सिंध जी राजधानी कराची खां जेकॾहिं शुरूआति कजे त कराची में गुलिस्तान जौहर में जंहिं तरह जो वाक़ियो रिपोर्ट थियो, इंतिहाई शर्मनाक इहो वाक़ियो, जंहिंमें हिकिड़ो जवाबदार जंहिं न्याणी सां जंहिं तरह जी हरकत करण जी कोशिशि करे थो, इन यकीनन वालदेन खे हिकिड़ो फ़िक्र में विझी छॾियो आहे। जंहिं तरह जी जेका वीडियो साम्हूं आई आहे, जवाबदार त अञा गिरफ़्तार न थी सघियो आहे, पर इन तरह जी सूरत हाल असांखे मजमूई तौरु समूरी सिंध में नज़र अचे थी, जंहिंमें न्याणियुनि जूं वीडियोज़ रिकॉर्ड कयूं वञनि थियूं, उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ब्लैकमेल कयो वञे थो। हर उहो हरबो, हर उहो तरीक़ो इस्तेमालु कयो वञे थो जंहिंमें औरतुनि खे ज़्यादती, जबर, ज़ुल्म या हिरासमेंट जो निशानो बणाए वञे थो। उमरकोट जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, गर्ल्स हॉस्टल जे हवाले सां जंहिं तरह जो वाक़ियो साम्हूं आयो आहे, जंहिं ते पिणु हिकिड़ी कमेटी ठाही वई आहे, जंहिंजी पिणु जांच हली रही आहे, इन तरह जा अफ़सोसनाक वाक़िया असांखे नज़र अचनि था। वर्किंग वूमेन्स जेके आहिनि, जंहिं तरह जे इशूज़ खे फेस कनि थियूं, घर में वेठल औरतूं आहिनि, मदरसनि, स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में जंहिं तरह जा वाक़िया रिपोर्ट थियनि था, चई सघिजे थो त औरतुनि जे हवाले सां जंहिं तरह जो क्राइम थिए थो, उन जो रेशियो तमामु घणो वधी चुको आहे ऐं सरकार जो इन ते असांखे उपाउ अणपूरा नज़र अचनि था। इन हवाले सां प्रोग्राम जे ॿिए हिसे खे असां तरतीब ॾिनो आहे। इन ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर सहाफ़ी रियाज़ सुहेल साहब जॉइन कयो आहे। रियाज़ साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। रियाज़ साहब, मजमूई तौरु इन्हनि समूरनि वाक़िअनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। सोसाइटी में जेका फ्रस्ट्रेशन असांखे नज़र अचे थी, ख़ासि करे औरतुनि सां, न्याणियुनि सां। हाणे तव्हां ॾिठो त यूनिवर्सिटियुनि में, कॉलेजनि में, मदरसनि में ॿारनि सां इन तरह जा वाक़िया रिपोर्ट थियनि था, हिरासमेंट जा इशूज़ थियनि था। रस्ते वेंदड़ न्याणियूं जेके तालीम हासिल करण लाइ, घर जेके कमकार लाइ, नौकिरियुनि जे लाइ निकिरनि थियूं, ताज़ो ई जेका वीडियो आई आहे, इन हिकिड़ो तमामु घणो ख़ौफ़ पिणु पैदा करे छॾियो आहे। छा चवंदव? जी बिल्कुल, अफ़सोस जी ॻाल्हि त इहा आहे त जेसि ताईं इहा वीडियो वायरल न थी, जेसि ताईं चैनल्स ते न आई, उन वक़्त ताईं पुलिस बि हिनखे संजीदगी सां न वरितो, न ई हुकूमत को इनखे संजीदगी सां वरितो। जॾहिं इहो सॼो सोशल मीडिया ते डिस्कशन में आयो ऐं माण्हुनि तनक़ीद कई, हुनखां पोइ पुलिस जेको आहे चयो त असीं ॾोहारी खे जेको आहे ॻोल्हा करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। हालांकि हुनमें जेको नौजवान नज़र अचे थो, उहो वाज़े शिकल आहे हुनजी, हुनजे ज़रिए हुन ताईं पहुचे सघिजे थो। ऐं छो त वीडियो जे ज़रिए, नादरा जे रिकॉर्ड जे ज़रिए इहो एॾो वॾो मुश्किल न हो अचे साइंस ऐं टेक्नोलॉजी जे दौर में, पर अञा ताईं पुलिस हुनखे एतिरो सीरियस न वरितो। कल्ह शाम जो सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो बयानु आयो त पुलिस इन
के जेको आहे ॾिसी रही आहे, असांजो नोटिस वरितो आहे। पर वाक़े खे 2-2.5 ॾींहं गुज़री वञण जे बावजूदि अञा ताईं का गिरफ़्तारी अमल में न आई आहे। यकीनन जेका वीडियो में न्याणी नज़र अचे थी वो जेके घरनि में कमु कंदियूं आहिनि उन्हनि मां ई नज़र अचे थी, उन जे होलीअ मां, उन जे लिबास मां इहो ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो। ज़ाहिर आहे त हिन सतह ते जेके आहिनि जे माहौल जो खे मोह ॾियनि थियूं, उनमें उन लाइ मुश्किल हूंदी त हू पाण अची थाणे ते अची करे जेको आहे कंप्लेन करे, ऐं असां वटि अहिड़े क़िस्म जो सपोर्ट मैकेनिज़म ई न आहे त जेकॾहिं का औरत जेकॾहिं हरासमेंट जी अची करे दरख़्वास्त ॾिए ऐं हुन सां फौरी तौर ते इंसाफ़ थिए। अॼु हिकिड़ी इहा ख़बर बि मीडिया में आहे, हिकिड़ी ॿी ख़बर बि आहे त मुल्तान में हिकु औरत जेको आहे हरासमेंट जो केस दाख़िल कयो हो। हुनजे ॿुआरी खे इहो अॼु सदर पाकिस्तान हुनजी अपील रद्द कई आहे। यानी हिकिड़ो हरासमेंट जो माण्हू जेको ॾोह करे थो उनखे एॾो हक़ ॾिनो वियो आहे जो हू वञी सदर पाकिस्तान खे रहम जी अपील करे। यानी ही त अहिड़े क़िस्म जो क्राइम आहे जंहिंखे फौरी तौर ते ॿुधी फौरी तौर ते सज़ा ॾिनी वञे त जीअं हिन रुझान जी जेका आहे हौसला शिकनी थिए ऐं माण्हू जेको अहिड़ो सोचे बि त हुनखे ज़हन में अचे त हिनखे फौरी सज़ा मिली सघे थी, पर अहिड़े क़िस्म जो रुझान नज़र नथो अचे। असां ॾिसूं था त केस जेके आहिनि पोइ यूनिवर्सिटियुनि जे जेके पढ़ाईंदड़ टीचर्स हुजनि या शागिर्दाणी हुजनि, केस जॾहिं हलनि था पिया हलंदा हलनि ऐं सूरत एसि ताईं अची थी वञे जो उन्हनि माण्हुनि ते पंहिंजी बिरादरी जो, पंहिंजे मक़ामी सियासतदाननि जो, मक़ामी वॾेरनि जो हिकिड़ो दबाव अची थो वञे ऐं नतीजे में असांखे इहो बि ॾिसण में थो अचे त सिचुएशन कंप्रोमाइज़ ॾांहुं हली थी वञे। बिल्कुलु जेके हिते कुझु इदारा ठहिया आहिनि, पुलिस में जेको आहे हरेसमेंट सेल ठहियो आहे, मुतबे आला जे ऑफिस में बि हिकिड़ो सेल आहे, अहिड़ी रीति वुमेन डेवलपमेंट जी जेका मिनिस्ट्री आहे हुनमें सेल आहे, अहिड़ी रीति जेका वुमेन जेको वेलफेयर डिपार्टमेंट आहे हुनमें बि शिकायत आहे, ॿुधी सघिजे थी। पर मसइलो इहो आहे त एतिरा सारा इदारा हिकिड़े इशू ते कमु कनि था पर उनजो को तहरुक नज़र नथो अचे, को एक्टिविज़म नज़र नथो अचे। छा इहे इदारा सिर्फ़ु माण्हुनि खे एडजस्ट करण लाइ ऐं पघारूं ॾियण लाइ आहिनि या उन्हनि जी का ज़िमेदारी बि आहे त जीअं हू माण्हू खे ही जेके ॾुखियायूं आहिनि, जेके मुश्किलात आहिनि, उन्हनि खे इंसाफ़ ॾियारण में बि उन्हनि लाइ मददगार साबित थियनि। रियाज़ साहब, सीरियस नथो वरितो वञे औरतुनि सां जंहिं तरह जो क्राइम थिए थो, हुन में समूरो क्राइम इंक्लूड थी थो वञे, तशदुद आहे, हरासमेंट आहे, ब्लैकमेलिंग आहे, वॉट एवर सभु कुझु, उनखे सीरियस छो नथो वरितो वञे रियासत जे तरफ़ां, इदारनि जे तरफ़ां, कानून जे तरफ़ां, पुलिस जे तरफ़ां? ऐं जेकॾहिं कंप्लेनर जेकॾहिं को कंप्लेन खणी, हालत इहा आहे जो हिन मासूम न्याणी कंप्लेन करण खां बि इनकार कयो आहे, छो त हुनखे ख़बर आहे त अॻियां वञी हुनखे छा भोगणो पवंदो। जेकॾहिं को कंप्लेनर साम्हूं अचे थो त बिल्कुलु जीअं तव्हां सही ॻाल्हि कई त हुन लाइ अहिड़ो माहौल जोड़ियो थो वञे त विड्रॉ थी थो वञे पंहिंजे हिन समूरी सूरत हाल खां। सरकार संजीदा छो नथी थिए? औरतुनि सां जेको हिन वक़्तु मामला हली रहिया आहिनि, सोसाइटी जो जंहिं तरह जो रवैयो असां ॾिसूं था कुझु माण्हुनि जे तरफ़ां, त उन ते सरकार संजीदा छो न पई थिए? सभिनि ॾिसो, हुकूमत सियासतदान हलाइनि था, सियासी जमातूं हलाइनि थियूं। तव्हांखे कुझु ॾींहं अॻु में यादि हूंदो त नबील कपूर जो हिकिड़ो बयानु आयो इंतहाई कंट्रावर्शियल। उनखां अॻु में असां इहो बि ॾिठो सिंध असेंबली में नुसरत शहर सां जहिड़े रीति रवैयो थियो, बाद में माफ़ी तलाफ़ी थी, अजरकूं पारायूं, त सियासतदान असेंबली जे अंदर खां वठी करे ॿाहिरि ताईं जेको बयानु ॾियनि था त हुन मां ज़ाहिर हुकूमतूं बि इहे ई साज़न कनि था त उनजी इनमें अदम जेका संजीदगी नज़र अचे थी। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं हिकु अहिड़ी जमात जंहिंजी क़यादत ज़्यादातर औरत लीडरशिप वटि हुजे ऐं उन औरत जे क्रेडिट ते जेके आहिनि औरतुनि जे हक़नि जा भलाई लाइ कई मिसालूं मौजूदु हुजनि, हुन पार्टी लाइ त वॾो चैलेंज आहे त हू हिन मामले खे केतिरो अॻिते वठी वञे थी। हिते मामिलो एसि ताईं थो थिए जेसि ताईं सियासी पार्टी जी क़यादत या हुन मां, यानी तव्हांखे ईंदो बख्तावर भुट्टो नोटिस वठी वरितो, आसमा भुट्टो नोटिस वठी वरितो, तेसि ताईं को मामिलो हल नथो थिए, हुनखे संजीदगी सां नथो वरितो वञे। छो हुकूमत हिन खे पंहिंजी बुनियादी ज़िमेदारी नथी सम्झे त अहिड़े क़िस्म जे वाक़ियात ते हुकूमत खे रिएक्ट करणु घुरिजे, जंहिं ते हिकिड़े थाणे खे जेको आहे फौरी जेको आहे तहरुक में अचणु घुरिजे, हुनजे बजाए पार्टी क़यादत वज़ीर आला हिन सतह ताईं मामिलो वञे थो त इहा त जेका आहिनि हुन हुकूमत जी कमज़ोरी आहे, जॾहिं थाणे सतह जा फ़ैसिला बि जॾहिं वज़ीर आला खे करणा पवनि।
रियाज़ साहब, आख़िरी सवाल ही जेको गर्ल्स हॉस्टल वारो वाक़ियो साम्हूं आयो आहे, ज़ाहिर आहे जेसि ताईं इन ते कमेटी ठही आहे, उन कमेटी जी जेका रिपोर्ट अचे, पर ज़ाहिर आहे जेके वालिदैन पंहिंजी नियाणियुनि खे छॾनि था, असां वटि हूअं बि औरतुनि जे लाइ हॉस्टल्स या उन्हनि जो रहण जे हवाले सां इन तरह जूं तमामु लिमिटेड रिसोर्सिस आहिनि, पर जेके हिकु त आहिनि उन्हनि जे हवाले सां जॾहिं इहे वाक़िया रिपोर्ट थियनि था त उनजो कहिड़ो इम्पैक्ट पवे थो? जी सभिन बिल्कुलु जेका असांजी आबादी जो अधु सैकड़ो यानी 50% जेका आहे उहा फीमेल आहे, पर असांखे तालीमी इदारनि में जेका हुनजी मौजूदगी आहे उहा 25 खां 30% मिले थी, मुलाज़मत में 5-7% मुश्किल सां नज़र अचे थी। त ज़ाहिर आहे कि उनखे पंहिंजो ड्यू शेयर त अॻे ई न पियो मिले ऐं जेका सोसाइटी में अहिड़े क़िस्म जा जेके रुझान आहिनि उहे वधीक हौसला चिकनी जो सबबु बणजनि था, छो त हुन नियाणी खे सिर्फ़ु न पंहिंजो कैरियर नाहे ठाहिणो, हुनखे हुन कैरियर ताईं पहुचाइण खां अॻु में माइटनि जी, भाइरनि जी, जेको वालदेन जी, घर वारनि जी कई जेके आहिनि उहे रज़ामंदी घुरिजे थी, इजाज़त घुरिजे थियूं ऐं उहे कमिटमेंट करे अचनि थियूं त असां केॾां कुझु न कंदासीं, केॾां न वेंदासीं, ऐं हुनजे बावजूदि जॾहिं हॉस्टलनि में अहिड़ा मामला थियनि था त उन्हनि लाइ वॾो मुश्किल थी थो वञे। ऐं हिकिड़ी वाक़ियो 10 छोकिरियुनि खे जेको आहे तालीम खां परे करे थो छॾे। यकीनन असां वटि कराची हुजे, हैदराबाद हुजे, लाड़काणा हुजे, सखर हुजे, जेके डिविजनल हेडक्वार्टर आहिनि उनखां वठी करे हर जॻह ते वर्किंग वुमेन खां वठी करे जेको शागिर्दानी लाइ हॉस्टलूं जेके आहिनि उहे सरकारी सतह ते तमामु लिमिटेड आहिनि, तमामु घटि हॉस्टलूं आहिनि ऐं हुन में जॾहिं इहे प्राइवेट सेक्टर अचे थो उहो ज़ाहिर आहे उन तरीक़े सां कमु नथो करे त सदाईं को न को स्कैंडल साम्हूं ईंदो रहे थो। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हुकूमत पाण जेको आहे न इन शागिर्दानी जी तालीम में खे हथी ॾियण लाइ उहो हॉस्टलूं क़ाइमु करे ऐं उते रूल्स रेगुलेशन जे मुताबिक़ सूरतहाल मामूल ते अचे त जीअं माइटनि में बि हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई थिए। ऐं ॿियो यकीनन हाणे हिकिड़ी जेका नियाणी उहा मेरिट ते पूरो लहे थी, उहो सभु कुझु जेको आहे मुलाज़मत जो हक़ रखे थी, पर उमरकोट में हुनखे रहण लाइ का जॻह न आहे, उनखे मिठी में रहण लाइ का जॻह न आहे, उनखे मीरपुर ख़ास में रहण लाइ का जॻह न आहे, अहिड़ी रीति जेके ॿिया शहर आहिनि उन्हनि में बि उन्हनि खे रहण लाइ जॻह न आहे। त हिकु मर्द लाइ त ठीकु आहे कंहिं दोस्त वटि कंहिं माइट वटि वञी रही सघे थो, मगर हिकु नियाणी कहिड़ी रीति उते रहे, त इहो हुकूमत खे जेको इहो सोचे थी त अॻियां जेको वुमेन एम्पावरमेंट अचे सरकारी मुलाज़मत में उनजो अंग वधे त उन्हनि खे अहिड़ी क़िस्म जा मौक़ा ऐं सहूलियतूं फराहम करणियूं पवंदियूं। वॾी महिरबानी रियाज़ सुहेल साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी रियाज़ सुहेल सां गॾु हो, हुनजो चवणो त सिंध में औरतुनि सां जंहिं तरह जा इशूज़ थियनि था ऐं जंहिं तरह जा वाक़िया थियनि था, ऐवाननि खां वठी पुलिस थाणनि ताईं जंहिं तरह औरतुनि सां रवैयो रखियो वञे थो, इन बीमार सोसाइटी में हाणे जेका फ्रस्ट्रेशन आहे उहा उन्हनि रवैयनि जो अक्स आहे, हिकिड़ो माइंड सेट आहे औरतुनि जे हवाले सां, चाहे उहो शहरनि में हुजे या ॿहिराड़ियुनि में हुजे, इहो असांखे हाणे नज़र अचे थो। यकीनन औरतुनि जे हवाले सां हिन वक़्तु सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे, सोसाइटी में हिकिड़ो ख़ौफ़ वारी जेका सूरत हाल आहे उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ ज़रूरत आहे त कानून हरकत में अचे, इदारा संजीदा थियनि, सरकार इन्हनि जो नोटिस वठण जे बजाए इन्हनि ते कमेटियूं ठाहिण खां खे छॾे करे हटी करे इन्हनि ते फौरी कार्रवाई, इन एमरजेंसी बुनियादनि ते इन कार्रवाइनि खे ॾोहारियुनि खे पकड़नि, उन्हनि खे सज़ा ॾियण ताईं पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे त जीअं माण्हुनि में हिकिड़ो वहसाउ पैदा थिए ऐं कंप्लेनर्स जेके आहिनि उहे थाणनि ते अचनि, इंसाफ़ जे लाइ उन्हनि खे ॾुखियायूं न ॾिसणियूं पवनि, न त रस्ते हलंदे या इन तरह जा जेके वाक़िया थियनि था तालीम इदारनि में, गर्ल्स हॉस्टल्स में या ॿियनि जायुनि ते, उन्हनि वाक़ियनि जे हवाले सां कुझु वाक़िया रिपोर्ट थियनि था, कुझु वाक़िया रिपोर्ट नथा थियनि, जंहिंमें इन तरह जा इशूज़ असांखे मुस्तक़िल तौर ते नज़र ईंदा रहंदा। नाज़रीन, इते ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।